सॼणा हक़ मौजूद जिए लतीफ़ जिए सिंध ऐं जिए आलम इंसानियत। लतीफ़ साईं जो जेको फ़िक्र आहे उहो एतिरो त आलमी आहे ऐं उन जा पासा एतिरा त कमाल जा आहिनि, जंहिंजो को अंत, जंहिंजो को लेखो, जंहिंजो को हिसाबु कोन्हे। हैरत वठे थी त दुनिया खे जॾहिं पढ़िजे थो त दुनिया जा वॾा मुफ़किर मौजूदु आहिनि ऐं उन्हनि बि कमाल जूं ॻाल्हियूं कयूं आहिनि, हैरत में विझंदड़ ॻाल्हियूं कयूं आहिनि दुनिया जे फ़लसफ़नि खे जॾहिं पढ़िजे थो। पर लतीफ़ साईं जो वरी जेको मिज़ाज आहे पंहिंजी फ़िक्र जो ऐं जेको हुन में क्लासिकियत आहे ऐं उन क्लासिकियत में वरी जेका हुन ॻाल्हियूं कयूं आहिनि उहे एतिरियूं कमाल जूं आहिनि जो असां घटि मां घटि सिंधी माण्हुनि जे लाइ सच पुछो त निजात जो अहम तरीन ज़रियो आहिनि। अॼु हिकिड़ो बैत थो पढ़ां ससुई मां, ससुई आबरी मां। अॼु मलींदसि माए धाॼा कंदसि कपिड़ा, जी जां जोॻियाणी थियां मूं झल म पा, हो त बरोचे लाइ कने कुनर पायां। उहा मां अॼु कपिड़नि खे गेड़ू रंग ढकींदसि, कपिड़ा धाॼा कंदसि ऐं जोॻियाणी थींदसि पंहिंजे महबूब ख़ातिर। मूंखे झल न, महिरबानी कर मां, तूं मूंखे झल न, मूंखे तूं झलींदीअं त आउं पंहिंजी मंज़िल ते न पहुची सघंदसि, ऐं पंहिंजो माॻ उहो माणे न सघंदसि। हो त बरोचे लाइ कने कुनर पायां, ऐं पंहिंजे महबूब ख़ातिर कननि में सन्यास जा उहे वाला ऐं उहे कुनर पाईंदसि जेके जोगी पाईंदा आहिनि ऐं जोॻियाणी थी पवे थी। लतीफ़ साईं जो हीउ बैत एॾो त कमाल जो आहे जो इनखे जेकॾहिं मिजाज़ में खणूं था त मिजाज़ पंहिंजे आख़िरी हदुनि खे छुहे थो, पंहिंजे आख़िरी सरहदुनि खे, ऐं उन जो को अंत कोन्हे को। मिजाज़ जो जेको अंत आहे उहो असां लतीफ़ वटि मिले थो, पर कंहिं ॿिए वटि अहिड़ो असांखे नथो मिले। इनखे समाज में खणी था अचूं त असां अञा वधीक हैरान था थियूं त लतीफ़ साईं हीउ कहिड़ो, जंहिंमें कहिड़ो कपिड़ा थी पाए ससुई, धाॼा कंदसि कपिड़ा रंगींदसि, गेड़ू रंग उन्हनि खे ॾींदसि, ऐं हो त बरोचे लाइ कने कुनर पायां, ऐं जोगिन वारा जेके वाला आहिनि उहे आउं पाईंदसि, पंहिंजे कननि में पाईंदसि, जोगी थी ॻोल्हींदसि पंहिंजे महबूब खे, तलाश कंदसि। महबूब जेतोणीक लतीफ़ साईं तमामु घण तरफ़ो आहे, उनखे घण तरफ़े हवाले सां वरितो वेंदो आहे, पर अॼु जूं जेके समाजी हालतूं आहिनि, यकीननि असां किथे ग़लति बि थी सघूं था, किथे असां पंहिंजी मंशाउनि जूं मानाऊं कढी सघूं था, पर अॼोके समाज जी जेका हालत असीं ॾिसूं था, सच पुछो त जीउ झुरी थो पवे। असां झोराणनि में पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियूं ऐं असां एतिरी तकलीफ़ ऐं पीड़ा में आहियूं जंहिंजो को तसवर नथो करे सघूं। शख़्सी तौर ते जॾहिं पाण ते गौर कयूं था त हैरत वठियो थी वञे त असां शख़्सी तौर ते केतिरा ख़ालीपणे जो शिकार थी विया आहियूं। समाजी तौर ते ॾिसूं था त समाजी तौर ते असांजी सूरत हाल इहा आहे जो असांजो सभु कुझु लुटियो ऐं फुरियो पियो वञे, पर असां ख़ामोश आहियूं। असां कॉन्फ्रेंसुनि ऐं के चंद माण्हुनि जे जुलूसनि ते महदूद आहियूं। असांजो आम माण्हू वीचारो एतिरो सादो सूदो ऐं वाइड़ो आहे जंहिंजी का हद कान्हे का। त इन सॼी सूरत हाल में जॾहिं लतीफ़ साईं खे असां ससुई खे पढ़ूं था त ससुई जा पंज ई सुर असांखे जिदोजहद जी हिकिड़ी अज़ीम अलामत लॻनि था, ऐं कई अहिड़ा बैत आहिनि जेके अजब में विझी था छॾनि। उहे पाण ॿिए प्रोग्राम में उन्हनि बैतनि ते ॻाल्हाईंदासीं। ऐं अॼु सिर्फ़ु एतिरी गुज़ारिश त मिजाज़ में जेकॾहिं वञिबो त मिजाज़ जे इम्तिहान ते बीठो आहे, ऐं जेकॾहिं असां समाज में वेंदासीं त इहो जेको हो त बरोचे लाइ कने कुनर पायां वारी जेका ॻाल्हि थो करे न, इहो हो त बरोचो इनकलाब खां सवाइ ॿियो छा थी सघे थो। उमेदु आहे त तव्हां चैनल खे सब्सक्राइब कंदव। ॾिसो, असां वटि मूंखे कॾहिं कॾहिं या हैरत वठंदी आहे
त 12 क़िस्म जूं शयूं ऐं उहे चैनल त वॾे पैमाने ते सब्सक्राइब थींदा आहिनि, पर फ़िक्री ॻाल्हि खां असां ॾाराईंदा आहियूं। मूं इहो नोट कयो आहे त जॾहिं फेसबुक ते को लतीफ़ साईं जो बैत रखिबो आहे त उनखे 15-20 लाइक मिलंदा आहिनि, पर उन साॻी जॻह ते जेकॾहिं को कंहिं औरत जो फ़ोटू रखिबो या का ॿी शइ रखिबी त उन ते हज़ारे लाइक्स हूंदा, शेयरिंग्स हूंदी, अलाए छा छा हूंदो। मयार कोन थो ॾियां ऐं कंहिं ते अहसान बि नथो करियां ऐं पंहिंजी पतीअ जो कमु करे रहियो आहियां। जा हुई जीअरी विरची न वेठी, वञी खूं पेठी सारींदे खे सॼणे। त आउं पंहिंजे पतीअ जो कमु करियां पियो ऐं मुंहिंजी मयार कंहिं ते बि कान्हे का, पर गुज़ारिश ज़रूरु कंदुसि, महिरबानी करे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं दोस्तनि ताईं ही वीडियोज़ पहुचायो। ऐं अव्हांखे ख़बर आहे त आउं फेसबुक ते बि लाइव ईंदो आहियां, उन में वॾा ॾाहा आलिम उहे बि उन में शामिलु हूंदा आहिनि ऐं उहे बि उन में हिसो वठंदा आहिनि ऐं असीं इल्म जे ओजर सां मालामाल थियण जी कोशिशि कंदा आहियूं। ऐं आउं ॾाढो ख़ुशि थींदो आहियां जॾहिं माण्हू सुवालनि जा अंबार खणी प्रोग्राम ॾिसंदा आहिनि त मूंखे ख़ुशी थींदी आहे। हक़ मौजूद, जिए सिंध, जिए लतीफ़।